ठरीमिरवा में 5 सालन दौरान टाउन कमेटी पारा को भी तरक्याती कम न करण सबब ठरीमिरवा शहरी आज़ाब जी ज़िंदगी गुज़ार रहा आहिनि। रोज़ शहर में घिटिन में रस्तन ते पानी उथण मामूल बनियल आहे ऐं शहर में सफ़ाई न हुअण बराबर आहे। अचो त ठरीमिरवा वासियुनि खां पुछूं ठरीमिरवा जी सूरत हाल बाबति। को भी तरक्याती कम न थियो आहे, न नालियूं ठहियूं आहिनि, न सफ़ाई थिए। शहर में को भी तरक्याती कम नाहे थियो। एसि ताईं जो शहर तबाही त थी आहे शहर जी, लेकिन को भी तरक्याती कम नाहे थियो। सफ़ाई न थियण जे सबबु इहो आहे त वाइट कॉलर भर्ती थियल आहिनि। 8 भंगी आहिनि त 80 जेको आहे वाइट कॉलर आहिनि। इन जो सबबु इहो आहे उहे घर वेठे पघारूं था खणनि ऐं उन्हें पघार न पई मिले। हाणे बि उन्हनि ॿुधायो आहे त 6 महीननि खां पोइ असां वटि राति आया आहिनि ऐं असांखे पघार ॾिनी आहे उन्हनि। ऐं अॼु उन्हनि थोरी घणी सफ़ाई कई आहे। 8 माण्हू छा शहर जी सफ़ाई कंदा? इहो सबबु इन जो इहो ई आहे। 4-5 साल थी विया आहिनि लाॻीता। तव्हां हालत ॾिसो था चौकनि जी, तमामु घणी गंदगी आहे। मां सम्झां थो बीमारी मां जान छॾाई वञे, रुॻो असांजी गंदगी मां जान छॾाई वञे। बिल्कुलु बि नथी थिए। मुंहिंजे ख़्याल में चेयरमैन साहिब त असां ॾिठो ई कोन्हे को। वाइस चेयरमैन जो कॾहिं कॾहिं नज़र ईंदो आहे दुकान पंहिंजे ते वेंदे, कॾहिं बि नाली कोन ठही आहे। तव्हांजे साम्हूं पयूं तव्हां ॾिसो हुनजी हालत हिते पाणी कॾहिं 2-2, 3 फुट बीही वेंदो आहे। पंहिंजे किराए ते ॾेई मज़दूरी ॾेई असां उहो कढाईंदा आहियूं या कॾहिं कॾहिं पाण बि कढंदा आहियूं बीही हिते। असांजो मुतालबो आहे त महिरबानी करे शहर जी सफ़ाई कराई वञे, गंदगी मां असांजो आज़ार ख़तमु करायो वञे। भई जेके बि चेयरमैन आया अॼु ताईं नालियुनि खे हथु न लॻायो आहे, न कि नालियूं असांजे लाइ मरम्मत जहिड़ियूं आहिनि। रहंदो सहंदो जेको गवर्नमेंट असांजो SDM आयो ठरीअ में, हुन इंक्रोचमेंट जे करे इहे नालियूं ड्राहे छॾियूं। असां सां उहो वहिल आहे। घरनि में मच्छर, घरनि में मक्खियूं, वबाई बीमारियूं सभु कुझु आहिनि। कंहिंखे चऊं असां वटि चेयरमैन ॿुधण वारो ॿुधे अण ॿुधो आहे। सफ़ाई काॾों थिए, भंगी आहे नी कोन। त 5 तनी खां वठी ॾिसो तव्हां सॼी उहो हाणे मेन तव्हां हुते ॾिसो साम्हूं बंदि लॻी पई आहे। मेन घिटी आई आहे। हीअ हालत ॾिसो जेको असांजा ॿार हिते वेठा आहिनि, सॼो ॾींहुं ॿार वेठा आहिनि। ख़तरनाक बीमारी त हीअ जेको आहे कचिरो ॾिसो बीठा आहियूं हिते, हे ॾिसो हालत सॼी घिटीअ में इहा हालत आहे। को आहे सॼी 5 तनी सॼो महलो जेको आहे सॼो ईअं लॻो पियो आहे। सफ़ाई ॾिसो तव्हांजे साम्हूं पियो आहे न बाबा। हे ॾिसो केरु थो अचे? असां पाण कढूं था पिया नाली, कॾहिं साफ़ु था कयूं। केरु अचे ई कोन थो, को आहे ई कोन। कोई ढेर लॻा पिया आहिनि ॾिसो कचिरे जा। शहर में सिर्फ़ु 10 खां 12 स्वीपर जेके आहिनि उहे कमु कनि था। उन्हनि खे बि पघारूं नथियूं ॾिनियूं वञनि। उन्हनि जो ख़ुदि चवणु आहे त असां हर महीने असांखे 1.5 महीनो इंतज़ारु कराए पोइ पघारूं ॾिनियूं वञनि थियूं। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे, गवर्नमेंट खे घुरिजे त इन शहर जे मेन मसइले ते नोटिस वठी करे ऐं जेको शहरनि जो मसइलो आहे उहो हल कयो वञे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद अली शरीफ़, टाइम न्यूज़, ठरीमिरवा।